नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदासीं त इद्दत में निकाह केस अदालत मुंतकिल करण जी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के ॿी अदालत मुंतकिल करे छॾियो। ख़ावर मानिका जज शाहरुख अर्जमन ते एतराज़ उथारियो हो। जज शाहरुख केस मुंतकिल करण जे लाइ चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट खे ख़त लिखियो। इस्लामाबाद हाई कोर्ट के एडिशनल डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज मोहम्मद अफज़ल मजूका जी अदालत मुंतकिल छॾियो आहे। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾींदासीं। इद्दत में निकाह केस ॿी अदालत मुंतकिल करण जी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट केस ॿी अदालत मुंतकिल करे छॾियो। ख़ावर मानिका जज शाहरुख अर्जमन ते एतराज़ उथारियो हो। जज शाहरुख अर्जमन केस मुंतकिल कराए चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट खे ख़त लिखियो। इस्लामाबाद हाई कोर्ट केस एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन जज मोहम्मद अफज़ल मजूका जी अदालत मुंतकिल करे छॾियो। इद्दत में निकाह केस ॿी अदालत मुंतकिल करण जी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट केस ॿी अदालत मुंतकिल करे छॾियो। ख़बर मानिका जज शाहरुख अर्जमन एतराज़ उथारियो हो। जज शाहरुख केस मुंतकिल करण जे लाइ चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट खे ख़त लिखियो। अपडेट कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट केस एडिशनल डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज मोहम्मद अफज़ल मजूका जी अदालत मुंतकिल करे छॾियो। इद्दत में निकाह केस ॿी अदालत करण जी दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट केस ॿी अदालत मुंतकिल करे छॾियो आहे।